नारे तकबीर, नारे तकबीर, इन्कलाब इन्कलाब, इन्कलाब इन्कलाब। वोट कहिंजो, वोट कहिंजो, वोट कहिंजो, वोट कहिंजो। खैर नाज़रीन, पूरे मुल्क जी ज़िले शिकारपुर जे तालके खानपुर में भी इलेक्शन सरगर्मियों तेज़ थी वयूं आहिनि। इन सिलसिले में जमात इस्लामी पारां NA 192 तां नामज़द उम्मीदवार अब्दुल फ़ताह पठान ऐं जमात इस्लामी पारां नामज़द PS 7 जे उम्मीदवार एडवोकेट अब्दुल क़ादिर अबड़ो गॾिजी इलेक्शन वर्क कई। उन सां गॾु जमात इस्लामी ज़िले शिकारपुर जो अमीर अब्दुल समी भट्टी, एडवोकेट अली असगर पवोड़, डॉक्टर शम्स पवोड़ ऐं ॿियनि पिणु खानपुर में वर्क कई। जमात इस्लामी जे उम्मीदवारनि खे वोट ॾियारण जे हवाले सां खानपुर शहर में दुकाननि, होटलनि ऐं चौकनि चौराहनि ते वेठल माण्हुनि खे अपील कई त उहे 8 फरवरी ते जमात इस्लामी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाबु कनि।